ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वतीअ जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जे अध्याय 13 जे पहिरें भाग में ॾिठो त श्री श्याम सुंदर जी उद्धव के ज्ञान ॾियनि पिया त उन वक़्तु उद्धव जी सवाल कयो त तव्हां मूंखे छॾे ॿियनि खे बि मुक्ति छो न पिया ॾियो, मूंसां भलाई ऐं ॿियनि सां चङो बर्ताव छो न पिया रखो, छो पक्षपात पिया कयो। जंहिं ते भॻवान उद्धव जी खे ज्ञान ॾियनि था त हिन दुनिया में 2 प्रकारनि जा माण्हू थियनि था ऐं उन ज्ञान सां गॾु भॻवान श्री कृष्ण उद्धव जी खे संत कुमारनि जी कथा बि ॿुधाइनि था त हिकु भेरो उन्हनि ब्रह्मा जी खां हिकिड़ो सुवालु कयो, जंहिंजो जवाबु ब्रह्मा जी ॾेई न सघियो ऐं ॾाढो लॼी थी भॻवान खे यादि कयाई। जंहिं खां पोइ भॻवान अची संत कुमारनि खे ज्ञान ॾियनि था। अचो त अॼु पाण उन ई ज्ञान वारी कथा खे वधीक अॻिते वधाईंदे श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जे 13 अध्याय जो ॿियो भाग शुरू करियूं। श्री सुखदेव जी महाराज चवनि था त हे राजा परीक्षित, भॻवान वधीक संत कुमारनि खे चवणु लॻो, मुंहिंजी शक्ति निकिरी वञण सां ही शरीर कंहिं कम जो नथो अचे। जीअं बादल समुंड मां पाणी खणी वसाइनि था, वरी उहो पाणी नदियुनि ऐं नारनि जे रस्ते वही समुंड में मिलियो वञे थो, तीअं जेके बि जीव जड़ ऐं चेतन संसार में ॾिसण में अचनि था, से सभु मुंहिंजी इच्छा सां ई पैदा थिया आहिनि ऐं मरण खां पोइ जीव आत्मा सभिनी जो वरी बि मुंहिंजे रूप में समाइजी वञे थो। जेके माण्हू संसारी वहिंवार खे कूड़ो ॼाणी माया रूपी ॼार में नथा फासनि ऐं अलॻि रही हरि चरणनि में प्रीत कनि था, तिन खे जल्द ई मुंहिंजो दर्शन ऐं वैकुंठ जो सुख मिले थो। जीअं शराब जे नशे में माण्हू मतवालो थी पंहिंजे बदन ऐं कपिड़नि जी ख़बर नथो रखे, तीअं हरि भक्त बि मुंहिंजी ध्यान में लीन रही पंहिंजे बदन जी ख़बर नथो रखे। मां यज्ञ तप ऐं ॿियनि शुभ कर्मनि जे फलनि ॾियण वारो आहियां। सभु कंहिंखे संदसि कर्म मूजिबि जनम ताईं खाधो कपिड़ा ऐं वधीक शयूं ॾियां थो। हे संत कुमार, माण्हूअ जो मन कॾहिं बि तृष्णा खां जल्द छुटण वारो न आहे। तंहिं करे मूं मत्स्य अवतार धारण करे राजा सत्यव्रत खे ज्ञान उपदेश कयो हो, जंहिं करे संसारी माण्हू मुंहिंजी कथा ऐं लीला ॿुधी उन ज्ञान मूजिबि सुमरण ऐं ध्यानु कनि, संसारी तृष्णाऊं छॾे हरि चरणनि में प्रीत लॻाइनि। जीअं संसार में उभरंदे उलंदे उत्तर ॾखण चई पासे वञण वास्ते धार वाटूं ठहियल आहिनि, यानी कि धार धार अलॻि अलॻि रस्ता ठहियल आहिनि, तीअं यज्ञ तप दान ऐं धर्म तीर्थ ऐं विर्त सत्संग भक्ति ऐं ॿिया रस्ता मूं वटि पहुचण वास्ते ठहियल आहिनि। माण्हूअ खे जेका वाट वणे तंहिं वाट तां सचे मन सां हलंदो त मूं वटि पहुची वेंदो। संत कुमारनि ऐं ॿियनि इहो ज्ञान ॿुधी ॾाढा लॼी थी पंहिंजो अभिमान विसारे छॾियो ऐं पंहिंजे मन जो सिंसो छॾे हंस रूपी भॻवान खे दंडवत करे घणी स्तुति कई ऐं उन खां मोकिलाहे पंहिंजे आस्थान ते हलिया विया
ऐं मां उन्हनि जो अपमान टोरे वेंकट में हलियो आयसि। सभई चयो जय श्री कृष्ण। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11हें स्कंद जो 13हों अध्याय संपूर्ण थियो। अध्याय 14 उद्धव जो श्री कृष्ण खां वेद ऐं शास्त्र बाबति सवाल पुछणु। उद्धव श्री कृष्ण त्रिलोकीनाथ खे वेनती कई त हे वेंकटनाथ, केतिरनि मुनियनि ऐं जोगेश्वरनि वेदनि ऐं शास्त्रनि में तव्हां जे मिलण वास्ते यज्ञ ऐं तप वग़ैरह केतिरियूं ई वाटियूं लिखियूं आहिनि, पर तव्हां वटि पहुचण जो जेको सहेजो यानी कि सवलो रस्तो हुजे सो कृपा करे मूंखे ॿुधायो। प्यारा भक्तों, श्री कृष्ण जी चयो, हे उद्धव, जॾहिं ब्रह्मा जी कमल जे गुल मां पैदा थियो तॾहिं हुन वेद जे मुंहिंजा श्वास आहिनि से मुंहिंजी इच्छा सां हासिल करे भृगु रखेश्वर ॿियनि पंहिंजनि 5 पुटनि खे पारियो। रखेश्वरनि उन जो अर्थ देवताउनि ऐं दैतनि, गंधर्वनि, विद्याधरनि, जक्षनि, किन्नरनि ऐं ॿियनि खे सेखारियो। उन्हनि मां जंहिंखे जेतिरो ज्ञान हो तंहिं ओतिरो सम्झी दुनिया में पखेरियो, पर उन वेद जो असल मतिलबु कंहिं बि कोन सम्झियो। बैज़ी आदमी काम क्रोध, स्त्रियनि औलाद, यज्ञ तप तीर्थनि विर्त ऐं के दान ऐं धर्म खे चङो ॼाणनि था, पर उन्हनि सभिनी कर्मनि सां माण्हू भवसागर पार नथो पहुची सघे। जेके बि शयूं दुनिया में ॾिसण में अचनि थियूं तिन सभिनी जो ज़रूरु हिकिड़े ॾींहुं नास थींदो। जेके माण्हू परमेश्वर जे सुमरण ऐं ध्यान खे उत्तम सम्झी उन में पंहिंजो मन लॻाए रहनि था से संसारी शइ जी ख़्वाहिश नथा रखनि, बल्कि इंद्रलोक वग़ैरह जो सुख बि तुच्छ सम्झनि था ऐं हरि चरणनि जी भक्तीअ खां सवाइ मुक्ति पदार्थ बि नथा घुरनि। जेके माण्हू सवाइ कंहिं इच्छा जे मुंहिंजी भक्ति ऐं शेवा कनि था ऐं सभिनी खे पंहिंजो मित्र ॼाणी कंहिं सां दुश्मनी या वेर भाव नथा रखनि, तिन भक्तनि जा लक्षण मां ॿुधायां थो से ॿुध। सभई चयो जय श्री कृष्ण। प्यारा भक्तों, उन्हनि भक्तनि जा लक्षण कहिड़ा आहिनि इन जो हाल पाण सुभाणे जी कथा में ॾिसंदासीं। इत श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11हें स्कंद जे 14हें अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।